गड़ी खैरे में बिजली जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो आहे। दोदापुर फीडर जी बिजली गुज़िरियल 4 महीननि खां बंदि हुजण सबबि हज़ारे शहरी सख़्त गर्मी ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिजली न हुजण सबबि कारोबार तोड़े रोज़गार जा वसीला मुतासिर थी विया आहिनि, जॾहिं त शहरनि चूंडियल नुमाइंदनि खां बिजली बहाल कराइण जो मुतालबो कयो आहे। गुज़िरियल 4 महीननि खां वठी असांजे इलाइक़े में बिजली आहे कोन। बिजली न हुअण जे करे असांजा कारखाना ॾिसो था पाण हिते बंदि लॻा पिया आहिनि। को सहूलियत कोन्हे। 4 महीना थी विया आहिनि, को ना MNA ना MP असांखो पुछा करणु कोई बि न आहे हिते। 4 महीना थी विया आहिनि, असांजी बिजली बंदि लॻी पई आहे। ख़ुदा महिरबानी करे असांजी बिजली बहाल कई ॾिनी वञे ऐं असांजे इलाइक़े में बेचैनी ख़तमु कई आहे। सख़्त गर्मी में बिजली खां महरूम शहरी चवनि था त बिजली न हुजण सबबि संदन रोज़गार जा वसीला ख़तम थी विया आहिनि। कारखाना बंदि पियल आहिनि ऐं घरनि में ॿार बचा बि सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजो रोज़गार सॼो बंदि लॻो पियो आहे। असां बेरोज़गार लॻा वेठा आहियूं। इहा महिरबानी करे असांखे बिजली मिली वञे। असां बेरोज़गार आहियूं, असां सफ़ा तंग आहियूं। असांजा ॿार बचा सभु बुख ते वेठा आहिनि। असांजो रोज़गार थिए ई कोन थो। असां काॾे वञूं? बिजली हूंदी त असांजो बि जान थींदो, बिजली न हूंदी त असांजो जान काॾां थींदो। असांजो रोज़गार बि इन ई बिजली ते आहे। बिजली न हूंदी त असां काॾे वेंदासीं? महिरबानी करे असांखे बिजली ॾियो। शहरनि मूजिबि बिजली जी लाइन ख़राबु आहे। लॻभॻि 20 बिजली जा पोल किरियल आहिनि, जॾहिं त तारूं बि ग़ाइबु आहिनि, पर मसइलो हल करण लाइ को बि अमली क़दम नज़र नथो अचे। साईं, गुज़िरियल 4 महीननि खां जेका आहे त असांजे दोदापुर फीडर जेका अचे थी गड़ी खैरो खां ग्रेड स्टेशन खां, उहा बिजली बंदि लॻी पई आहे। डैमेज आहे लाइन। तक़रीबन 20 खनि पोल जेके आहिनि उहे किरिया पिया आहिनि ऐं उन्हनि जूं तारूं बि मुकमल ग़ाइबु आहिनि, जोर लाहे खणी विया आहिनि। इन जे लाइ जेको आहे ग़रीब माण्हू परेशान आहिनि। घरनि में जेके सोलर अफोर्ड ई न था करे सघनि त उहे सोलर सिस्टम किथां वठनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कहर वारी गर्मी में बिजली जी सहूलियत न हुजण सबबि ग़रीब तबिको सभ खां वधीक मुतासिर थी रहियो आहे। असांजे हिते बिजली न आहे। 4 महीना थी विया आहिनि। तक़रीबन तमामु घणी गर्मी आहे हिते। सफ़ा गर्मी असुल कर करे थी। सफ़ा गर्मी ते तमामु घणी आहे। असांखे बिजली जेतिरो थिए माना ॾिनी वञे। शहरनि MNA मीर एजाज़ जखराणी ऐं MPA मीर ममताज़ जखराणी समेत लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर नोटिस वठी दोदापुर फीडर जी बिजली बहाल कराई वञे।